मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। शाहिद जो हुजणु तमामु वॾो लाज़मी आहे। क़यामत ॾींहुं अल्लाह ताला जॾहिं इंसान खां सुवाल जवाबु कंदो ऐं अल्लाह ताला फरमाईंदो तूं फ़िलाणा फ़िलाणा गुनाह कया आहिनि, फ़रिश्ता पुछा कंदा त फ़िलाणी जॻह ते तूं फ़िलाणो गुनाह कयो हुयो, त इंसान जी आदत आहे कूड़ ॻाल्हाइण जी। जिते बि इंसानु फासंदो आहे ऐं ॾिसंदो हाणे चारो को मूंखां अॻिते वधी जेको न सघंदो, हाणे मां छा कयां, पोइ उते कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे। इज़त बचाइण जे करे कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे। त पोइ ॾिसंदो इंसानु हेॾे होॾे, फ़रिश्ता चवंदा फ़िलाणे जॻह ते फ़िलाणो तूं गुनाह कयो आहे न कयो आहे। पोइ जेको आहे न चौधारी ॾिसंदो कोई बीठो त न आहे भला। जॾहिं चौधारी ॾिठईं कोई बि इंसानु जेको आहे बीठो न आहे, न का मख़लूक बीठी आहे सवाइ जेको ॿ फ़रिश्ता बीठा आहिनि, फ़रिश्तनि खे चवंदो इहो गुनाह मां कयो ई न आहे। हाणे साईं कोई बीठो हुजे त शायदि थिए न, चए इहो गुनाह मां बिल्कुलु न कयो आहे। फ़रिश्ता चवंदा वरी बि जेको सोच वीचार कर, असां शायदि जेको आहे तुंहिंजे मथां बीहारींदासीं। जॾहिं साईं शायदि नज़र ईंदो ई न त पोइ चवंदो भले जेको आहे शायदि तव्हां बीहारियो, मां इहो गुनाह जेको आहे कॾहिं बि न कयो आहे। पोइ इंसान जी ज़ुबान खे तालो लॻंदो। तालो सम्झो था न, दुनिया जे अंदरि केतिरा माण्हू आहिनि जंहिंखे ज़ुबान आहे पर ॻाल्हाए न सघंदा आहिनि। अलाह जो हिकिड़ो अमर हूंदो आहे, ज़ुबान इंसान जी बंदि थी वेंदी। मसलन तौरु चोरी कई अथव हथनि सां, तव्हांजा हथ उते ॻाल्हाईंदा त फ़िलाणो शख़्स फ़िलाणे इलाइक़े में वञी करे फ़िलाणे टाइम हे चोरी कई आहे। अगरि बदकारी तरफ़ क़दम कया आहिनि त साईं तव्हां ख़ामोश हूंदो, पेर ऑटोमेटिक ॻाल्हाईंदा। अल्लाह माफ़ करे ज़िंदगी जे अंदरि ज़िना सादिर थी आहे, तव्हांजो रानू जेको आहे गवाही ॾींदो हुते। हाणे जॾहिं एतिरो सभु साईं इहे शयूं जो गवाही ॾियनि त फासी पियो न इंसानु। ॿियो को शाहिदी ॾिए त थी सघे थो यार कूड़ ॻाल्हाए, पर जेको जिस्म जेको तव्हांजो पंहिंजो ई आहे, तव्हांजा हथ पंहिंजा ई आहिनि, इहे जेकॾहिं शाहिदी ॾियनि त पोइ बचण को मक़ाम आहे। पोइ जेको आहे मजबूर थी करे मुंहुं हेठि कंदो, पोइ जेको आहे पंहिंजे जिस्म जे इन हिसनि खे जेको ॻाल्हाईंदो, चवंदो हे ज़ालिमो तव्हांजे करे त जेको मां हे सभु कमु कयो हो न। हथ खे चवंदो मां तव्हांजे करे, तुंहिंजे करे, यानी जिस्म खे सही रखण जे करे, ताक़त ॾियण जे करे मां चोरी कई हुयमि, पोइ वञी करे मां फ़िलाणी शयूं खाधियूं हुअमि। ऐं तव्हां मुंहिंजे मथां अॼु गवाही कीअं ॾिनी आहे, हालांकि तव्हां त मुंहिंजे जिस्म जो हिसो हुयो। उन्हनि जो कंहिं क़िस्म जी असांखे ताक़त न आहे, असांखे उन अलाह हुकुम कयो आहे जंहिं तोखे पैदा कयो आहे। असां न त काॾां ॻाल्हाए सघूं, असांजी कहिड़ी ताक़त आहे, अलाह जो हुकुम थियो आहे, इन जे करे असां जेको अॼु कलम कयो आहे। त साईं जेकॾहिं दुनिया जे अंदरि कोई ॾिसे नथो न, गुनाह कयूं था न, तव्हांजा हे पूरो जिस्म जेको आहे क़यामत ॾींहुं शाहिदी ॾींदो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे नबी इरशाद क़यामत ॾींहुं इंसानु जेको आहे पंहिंजे अमाल सां गॾु थींदो। अमाल सां यानी जंहिं हालति में बंदे खे मौत थो अचे त क़बर खां जीअं जो उथंदो न, त उन कंडीशन जे हालति में जेको मथे उथंदो। मसलन तौरु कोई शख़्स जेको आहे मरियो आहे, कलमो पढ़ी करे मरियो आहे, कलमो पढ़ी करे मरियो आहे, त हाणे जॾहिं अल्लाह ताला क़यामत ॾींहुं ऐलान थींदो न त सभु जेको आहे यौम मशर में उथी करे खड़ा थी करे मथे बीहनि, त जेको बंदो दुनिया जे अंदरि कलमो पढ़ी करे मरियो न, त इहो पंहिंजे क़बर खां जीअं जो उथंदो पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। यानी बंदे जो जंहिं शइ ते ख़ात्मो थियो आहे न, ख़ात्मो माना ख़तमु, सिस्टम ख़तमु बसि। छो त मौत खां बाद में सिस्टम ख़तमु आहे न सॼो। अलाह जे नबी फरमायो जंहिं शइ ते ख़ात्मो थियो आहे त क़यामत ॾींहुं जेॾे उथंदो न, त उहा शइ पुकारे करे पोइ उथंदो। कलमे सां मरियो आहे त साईं क़यामत ॾींहुं जीअं जो उथंदो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदो पढ़ंदो पोइ उथंदो। मुअज़्ज़िन आहे, अलाह जे नबी फरमायो आज़ान ॾींदे मरियो आहे, मुअज़्ज़िन आहे आज़ान ॾींदे करे मरियो आहे, त क़यामत ॾींहुं जीअं जो उथंदो त हे आज़ान ॾींदो पोइ उथंदो। केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे जो यौम मशर में उथे ऐं आज़ान ॾींदे उथे। ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो हिकिड़ो बंदो वञे पियो हज ते, दुनिया जे अंदरि कोई बि बंदो वियो हज ते, ऐं इन खां बाद में उनखे एराम पातल आहे। इन एराम जी हालति में, छो त ॾिसो घणा हाजी मरंदा बि आहिनि न, हितां पाकिस्तान खां वेंदा पर रस्ते ते जहाज़ में जेको मौत अची वियो, लथा उते जेको मरी विया, त अलाह जे नबी फरमायो ए साहबा इहे जीअं जो क़यामत ॾींहुं उथंदा न, इहे पंहिंजी एराम जी हालति में हीअं करे उथंदा। त इहो साईं मौत तमामु बहितरीनु मौत आहे जेको नेकी जी हालति में मौत अचे। हाणे इन हदीस खे मां क़यास कयां, अगरि जेकॾहिं कोई बंदो गाना ॻाईंदो मरियो न,
त क़बर खां उथंदो इहो गाना चवंदो मथे उथंदो। छो त हीअ अलाह जे नबी हदीस आहे न, जंहिं हालत में मरंदो त असांजी क़यामत ॾींहुं उथे ऐं गाननि जी हालत में उथे त हे ज़िलत आहे न वॾी हिकिड़े क़िस्म जी, इहा ख़ुशनसीबी थोरी आहे। कोई बि बंदो मरियो अहिड़ी हालत में आहे गारियूं ॾींदो ॾींदो मरियो आहे, त क़बर मां जीअं जो उथंदो गारियुनि सां गॾु उथंदो। हे अलाह जी नबी हदीस आहे। यानी जहिड़े हिसाब सां बसि दुनिया जे अंदरि कहिड़ी बि कंडीशन में हिन जे मथां मौत आयो आहे, त हाणे सोच वीचार छा थी करणु खपे त दुनिया जे अंदरि जेकॾहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी खे नेक बणाईंदव न त हली करे इनशाला मौत बि नेकी जे मथां ईंदो न। हिकिड़ो माण्हू चोर हुजे त पोइ हली करे पूरी ज़िंदगी में हली करे अॻिते तौबा कंदुमि, यार मरंदे चोरी जी हालत में मरंदी। केतिरा धाड़ियल मरी विया आहिनि चोरी जी हालत में, फुर जी हालत में जेको मरी विया आहिनि, त क़यामत ॾींहुं इन कंडीशन में जेको उथंदा